अस्सलाम वालेकुम, मां ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त कल्ह पाण हर्ट पढ़ियो थी, अॼु पाण पढ़ंदासीं त ब्लड सर्कुलेशन असांजी बॉडी में कीअं थींदी आहे। बेसिकली सर्कुलेशन सिस्टम जेको आहे सो ब्लड वेसल्स ब्लड एंड हर्ट ते जेको आहे सो मुश्तमिल हूंदो आहे। सही आहे। हाणे असांजी जेकी हर्ट आहे इहा सेंट्रल ऑर्गन आहे। इहा छा कंदी आहे, ब्लड खे पंप कंदी आहे थ्रू आउट बॉडी। पूरी बॉडी में असांजी जेकी ब्लड वञे थी उहा छाजे थ्रू वञे थी, सर्कुलेटरी सिस्टम जे थ्रू वञे थी। उन जो मेन ऑर्गन कहिड़ो आहे, हर्ट आहे। हर्ट छा थी करे, पंप करे थी। ठीकु आहे, सेंट्रल ऑर्गन आहे जेकी पूरी जिस्म में बॉडी खे पुॼाए थी। हाणे हर्ट जेको आहे इहो हिकिड़ो स्ट्रॉन्ग कार्डियक मसल हूंदो आहे। ठीकु आहे, इहो पंप कंदो आहे लिक्विड माना पाणी वारी कार, जीअं पाणी थींदो आहे ईअं लिक्विड फॉर्म में ब्लड खे। ऐं उन में टिश्यूज़ हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ जेके न्यूट्रेंट्स हूंदा आहिनि, गैसिस या वेस्ट, उहा छा कंदी आहे, ब्लड ट्रांसपोर्ट कंदी आहे थ्रू आउट बॉडी मुख़्तलिफ़ टिश्यूज़ खे। जीअं जिस्म जा जेके मुख़्तलिफ़ ऑर्गन्स आहिनि उन में मुख़्तलिफ़ जेके टिश्यूज़ परफॉर्म कंदा आहिनि, जेके फंक्शन उहे न रुकिजनि, उनखे ब्लड जी सप्लाई मिलंदी रहे। जीअं गाॾी में तेल न पए, पेट्रोल न विझंदा आहियूं त गाॾी रुकिजी वेंदी, ईअं ब्लड जो पंहिंजे बॉडी जे अंदरि फंक्शन आहे। अच्छा, हाणे पाण पढ़ियासीं त हीअ जेकी राइट एट्रियम आहे, ठीकु आहे, हाणे हीअ सॼी ब्लड सर्कुलेशन थिए थी। ठीकु आहे, हाणे हिनखे पाण थोरो डिटेल में पढ़ंदासीं अॼु। हाणे ॾिसो, हीअ राइट एट्रियम आहे। ठीकु आहे, हीअ लेफ्ट एट्रियम आहे। पाण पढ़ियोसीं त दिलि जा 4 चैम्बर हूंदा आहिनि। ठीकु आहे, राइट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राइट वेंट्रिकल एंड लेफ्ट वेंट्रिकल। हाँ, राइट एट्रियम छा थी करे त हीअ जेको आहे सो ब्लू जेकी आहे ब्लड आहे, ठीकु आहे न, उनखे जेको आहे सो राइट एट्रियम मां राइट वेंट्रिकल में वेंदी आहे। राइट वेंट्रिकल खां उहा वेंदी आहे सिधो लंग्स में। ठीकु आहे, हाँ, लंग्स छा थो करे, ब्लड खे प्यूरिफाई करे थो। हाणे तव्हां हिनखे ईअं सम्झो त बाबा असांजी बॉडी आहे, हीअ बॉडी आहे सॼी असांजे अंदरि, हीअ सॼो असांजे अंदरि सिस्टम थिए थो। हाणे बॉडी मां जेकी गंदी रत आहे, जंहिंखे पाण ब्लू ब्लड चऊं था, ठीकु आहे, उहा सिधो अचे थी राइट एट्रियम में। राइट एट्रियम जे अंदरि ट्राइक्यूस्पिड वेल्व्स हूंदा आहिनि, जेके राइट एट्रियम खे राइट वेंट्रिकल खां अलॻि कंदा आहिनि। इहे खुलंदा आहिनि, इन जे खुलण जे करे छा थींदी आहे, ब्लड वेंदी आहे राइट वेंट्रिकल में। राइट वेंट्रिकल खां ब्लड, उहा साॻी ब्लू ब्लड, डी ऑक्सीजनेटेड ब्लड, उहा सिधो वेंदी आहे लंग्स में। हाणे उहा कीअं वेंदी आहे, उनखे हिते पल्मोनरी आर्टरीज़ आहे। ठीकु आहे, पल्मोनरी आर्टरीज़ जो फंक्शन छा आहे त ब्लू ब्लड खे, डी ऑक्सीजनेटेड ब्लड खे, गंदी ब्लड खे हार्ट खां खणी वञी करे लंग्स में पुॼाए। ठीकु आहे, जॾहिं हिन लंग्स में पुॼे थी त हिते इहा ब्लड जेकी आहे प्यूरिफाई थिए थी, हिन में ऑक्सीजन पए थो। ठीकु आहे, डी ऑक्सीजनेटेड ब्लड खे ऑक्सीजनेटेड ब्लड में प्यूरिफाई करण खां पोइ हितां हाणे पल्मोनरी वीन्स आहे, इहा छा थी करे त इन ई ब्लड खे, जेकी ऑक्सीजनेटेड ब्लड आहे, उनखे खणी थी वञे लेफ्ट आर्ट्रियम में। हाँ, लेफ्ट आर्ट्रियम में जॾहिं इहा पुॼे थी त पोइ छा थो थिए त हिते लेफ्ट आर्ट्रियम खे लेफ्ट वेंट्रिकल खां अलॻि करे थो मिट्रल वेल्व्स। हाणे मिट्रल वेल्व्स हिते छा था थियनि, खुलंदा आहिनि त लेफ्ट एट्रियम मां उहा साॻी जेकी ऑक्सीजनेटेड ब्लड आहे उहा वेंदी आहे लेफ्ट वेंट्रिकल में। लेफ्ट वेंट्रिकल में जॾहिं वञे थी त उहा हेठि जेको आहे अरोटिक वेल्व्स आहिनि। ठीकु आहे, लेफ्ट वेंट्रिकल खां लोअर साइड में। ठीकु आहे, लोअर साइड में। हा, इहा हितां ब्लड जेको आहे सो जेकी रेड ब्लड आहे उहा अरोटिक वेल्व्स मां थींदी, हीअ एरोटा आहे। ठीकु आहे, हाणे एरोटा जेकी इहा अॻिते हली करे मुख़्तलिफ़ आर्टरीज़ में विरहायल आहे। ठीकु आहे, हाणे उहा छा थी करे मुख़्तलिफ़ ब्लड, हाणे ॾिसो हीअ मेन आहे, हीअ जीअं हीअ ॾिसो, हीअ एरोटा आहे। हाणे एरोटा में हीअ मुख़्तलिफ़ आर्टरीज़, हाँ, आर्टरीज़ जे अंदरि जेको आहे सो हीअ कैपिलरीज़ आहिनि। ठीकु आहे, कैपिलरीज़ हूंदियूं आहिनि। हाणे कैपिलरीज़ छा आहिनि, इहे एक्सचेंज कंदियूं आहिनि सबस्टेंस खे, माना इहे मुख़्तलिफ़ टिश्यूज़ आहिनि बॉडी जा, उन में जॾहिं रेड ब्लड वञे थी, ऑक्सीजनेटेड ब्लड वञे थी, त हिते जेकी डी ऑक्सीजनेटेड ब्लड आहे बॉडी मां, उहा वरी साॻियो जेको आहे सो खणी करे ब्लू ब्लड जे थ्रू अची करे हार्ट जे लेफ्ट साइड ते अची करे थी। सही आहे, त हीअ सॼो जेको आहे इहो सर्कुलेटरी सिस्टम आहे। ठीकु आहे, त भाउ असांजी जेको आहे ब्लड खे प्यूरिफाई केरु थो करे, लंग्स थो करे। ठीकु आहे, प्यूरिफाई करण खां पोइ जेको आहे सो केॾांहुं थी वञे, रेड ब्लड लेफ्ट एट्रियम में वञे थी। ठीकु आहे, हीअ तव्हां खां MCQs अची सघंदा त बाबा दिलि जा घणा चैम्बर आहिनि, 4 चैम्बर आहिनि। ठीकु आहे, ब्लड सर्कुलेशन कीअं थिए थी, केरु थो करे, लंग्स करे थो। घणा माण्हू चवंदा आहिनि दिलि करे थी, दिलि ब्लड जी जेको आहे सो प्यूरिफिकेशन आहे कंदी, प्यूरिफिकेशन लंग्स में थींदी आहे। लंग्स मां जॾहिं प्यूरिफिकेशन थिए थी त लेफ्ट एट्रियम में कहिड़ी वेन जे थ्रू ईंदी आहे, पल्मोनरी वेन जे थ्रू ईंदी आहे। ब्लू ब्लड लंग्स में कहिड़ी वेल्व जे करे, हुनजे आर्टरी जे थ्रू वेंदो आहे, पल्मोनरी आर्टरी जे थ्रू वेंदो आहे। ठीकु आहे, आर्टरी जेको आहे सो ब्लू ब्लड खे, गंदी रत खे लंग्स में पुॼाईंदी आहे। वेन जेकी आहे पल्मोनरी वेन, इहा जेको आहे रेड ब्लड खे अची करे खणी हार्ट में पुॼाईंदी आहे। ठीकु आहे, हार्ट मां पोइ छा थिए थो, अरोटिक वेल्व्स आहिनि। ठीकु आहे, उन खां हेठि जेको आहे अरोटा आहे।